नाज़रीन, मिटियाणी में क़ौम परस्त जमायत के कारकुननि पारां अॻवाननि की आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कियो। एहतजाज जा तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद आहे काश जो नुमाइंदो निज़ामुद्दीन मशवरी। जी निज़ामुद्दीन, मुज़ाहिरीन जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, ॿुधाईंदो न त मिठियाणे जे मेन GM सैयद चौक ते जिस्कम जे अॻवाननि कामरेड फैसल मस्तोई, फयाज़ शेख, जुनेद मस्तोई ऐं नबी बख्श मस्तोई जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त जिस्कम जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बहरिया टाउन जे पुरअमन एहतजाज थियण खां पोइ बि मलिक रियाज़ खे ख़ुशि करण लाइ पुलिस इंतज़ामिया जिस्कम जे मरकज़ी चेयरमैन हरदिल अज़ीज़ अॻवान सनान खान कुरैशी ऐं उन जे कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे वॾी नाजाइज़ी कई आहे। हिननि वधीक चयो त जिस्कम जे चेयरमैन सनान मथां कूड़ा केस ख़तमु करे हिननि खे जल्द आज़ाद न कयो वियो त सॼी सिंध में सख़्त एहतजाज कयो वेंदो ऐं उहो एहतजाज अॻवाननि ऐं क़ौमी कारकुननि जे आज़ाद थियण ताईं जारी रहंदो। वरी महिरबानी निज़ामुद्दीन तफ़सील खां आगाह करण लाइ।